प्रिय शागिर्दों, अॼु पाण अदबी गुलदस्ते जेको प्रोस पार्ट कयोसीं पाण गद्य पार्ट, उन मां 2 चैप्टर करे चुका हुआसीं। हिकु सिंधी लोक कला ऐं टी पार्टी। हिन में विच में जेके चैप्टर्स रहिजी विया, मां चयो त तव्हांखे पहिरियों पोइट्री जे बारे में, त पोइट्री त पंहिंजी कंप्लीट थी वई। उन में अगरि का तव्हांजी डिफ़िकल्टी हुजे त बेशक तव्हां पुछी सघो थियूं। त अॼु पाण कयूं था सोरठ। सोरठ जेको ही चैप्टर आहे उहो गोवर्धन भारतीअ जो लिखियलु आहे। इन में भारतीअ जे बारे में लेखक पाण ॿुधायो आहे त गोवर्धन महबूबाणीअ जो जे लेखक परिचय जीअं पाण कंदा आहियूं उन जे बारे में ॼाण हासिलु कंदासीं। गोवर्धन महबूबाणी भारती जनम 1929 में हिकु संगीतकार आहे, साहित्यकार आहे, हिदायतकार ऐं गायक, हिकु ॿहुगुणी शख़्सियत जो मालिक आहे। संदसि कविताउनि जा मुख्य मजमूआ आहिनि गुल ऐं मुखड़ियूं, उठा मींहं मलीर 1966 में, गुल ऐं मुखड़ियूं जेको 1956 में लिखी, आओ कुननि में काए, तन्हाई ऐं कौड़ो दो 1980 में, शीशे जा घर 1988 में। संदसि बाल रचनाउनि जा मुख्य मजमूआ आहिनि लातियूं ऐं नई बस्ती वग़ैरह। भारती बि सुठो कहाणी नवीस, नाटक नवीस पिणु आहे। हुन जी कहाणियुनि जा मुख्य मजमूआ आहिनि पीलो चंड लाल दाग 1966 में, पांधी पुराणो वाट नई 1972 में, तूफ़ानी रात 1962 में। संदसि नंढनि नाटकनि जो मजमूओ आहे भारतीय अनेक लाॾा ऐं लोकगीतनि जे तर्ज़ ते सुरीला गीत पिणु लिखिया आहिनि। हुन सिंधीअ में केतिरा ई मज़ाक़ी गीत पिणु लिखिया आहिनि। सिंधी जगत में हुन जा गीत ॾाढा मशहूरु आहिनि। संदसि गीत सिंधी फिल्मुनि, रेडियो ऐं रंगमंच ते ॻाया वञनि था। शीशे जा घर काव्य संग्रह ते खेसि 1990 ईस्वीअ में साहित्य अकाडमी अवार्ड मिली चुको आहे। हिन नंढे नाटक में जेको सोरठ आहे, लेखक ॿुधायो आहे त राग ते सिर ॾींदड़ राजा राय ॾियाज जे सखावत ऐं पत्नी प्रेम जो दिलि खे छुहंदड़ बयानु कयो आहे। हिकु नंढो नाटक आहे, नाटक जे रूप में उन जो बयानु कयो अथई त कहिड़ीअ तरह बीजल राय ॾियाज जो सिर वरितो ऐं उन जी जेका आहे मतिलबु तमामु घणी मशहूरी आहे राय ॾियाज जी। त मतिलबु वचन जो जेको पालींदड़ हो हुन वचन ॾिनो त हुन बीजल जो जेको हुन जे सिर जो चाहक हो उनखे कहिड़ी तरह सां वॾे ॾिनो, उहो हिन नाटकी सूरत में हिन में बयानु कयल आहे। ॿुधाए थो त गिरनार जे राजा राय ॾियाज जे महिलात जो ख़ासि कमरो राजा वेठो आहे, जंहिंजे साम्हूं चारण बीजल आस्ते आस्ते चंग हिकु वॼाइण जो साहस थींदो आहे, चोरे रहियो आहे, वॼाए रहियो आहे। राय ॾियाज अॼुकल्ह रागणी छेड़ींदे चित चोर चारण उन खां पुछियसि त अॼु कहिड़ी रागड़ी छेड़ींदे, कहिड़ो मूंखे राग ॿुधाईंदे। बीजल महाराज मल्हार, जंहिंजे ॻाइण सां साफ़ नीरे आकाश में कारा कारा बादल छांइजी वेंदा, जिन जे सीने में सुतल बिजली अलौकिक नाच करणु लॻंदी ऐं नेठि पृथ्वीअ जी प्यास बुझाइण लाइ रिमझिम बूंदूं बरसाइणु लॻंदियूं। राय ॾियाज खूब चारण चंग चोर त मन मस्तीअ में नचे। बीजल चंग वॼाए मल्हार राग ॻाए थो, आकाश में घनघोर घटाऊं गरजण शुरू कनि थियूं ऐं विॼ जे वराकनि मां, विॼ माना बिजली जेका खड़कंदी आहे, खिवण चइबो आहे उनखे, कड़कण सां वराकनि सां गॾु बरसाति पवणु लॻे थी। राय ॾियाज वाह वाह, सचुपचु तूं आला दर्जे जो अताई आहीं। बीजल तुंहिंजे हिन अनमोल कला जी क़ीमत कथण त मुश्किल आहे, त बि जेकी जीअ में अचई सो घुरी वठि। मतिलबु हुनखे हू राग ॿुधाएसि थो ऐं राजा हुनखे चएसि थो तोखे हिन ॻाइण जे बदिरां तोखे जेको बि खपे उहो घुरी वठि। त तव्हांखे ख़बर हूंदी त राजा हुनजे ॻाइण ते तमामु घणो मफ़तून थी करे, पाण तमामु घणो दीवानो थी करे हुनखे पंहिंजो सिर बि वॾे ॾिनो हो। चएसि थो त सोन चांदी हीरा जवाहरत हाथी घोड़ा पालकियूं, ॿुधाए बीजल तोखे छा घुरिजे। बीजल कुझु न महाराज। राय ॾियाज ईअं कीअं थी सघंदो। ए मेरासी, राय ॾियाज जे राजभवन मां अॼु ताईं को सवाल ई ख़ाली कोन मोटियो आहे, तोखे बि कुझु न कुझु क़बूल करिणो पवंदो।
बीजल मूंखे कुझु न घुरिजे सखी सरदार। इन जो सबबु त मां जेको दान घुरंदुसि सो न सिर्फ़ु अव्हां लाइ मगर सारे जूनागढ़ जो जेको आहे उहो राजा उन ते राज कंदो हुओ, उनजे शहर जो नालो आहे लाइ महांगो साबित थींदो। रायॾास मुश्किल अफ़सोस अथमि ऐं गायक जो तो सिर्फ़ु मुंहिंजे सखावत जूं माना मशहूरीअ जूं बहादुरीअ जूं कहाणियूं ॿुधियूं अथई, पर अखियुनि सां कुझु ॾिठो की न अथई। न त अहिड़ा लफ़्ज़ तुंहिंजे मुख मां हरगिज़ की न निकिरनि हा। गुर ए गवैया, बिना सोच संकोच जेकी वणई सो गुर। जेकॾहिं दान में मूंखे सॼो राज बि ॾियणो पवे तॾहिं बि दुख न थींदो। बीजल, राजन, जेकॾहिं सचुपचु तव्हांजे दान ॾियण जी दिलि आहे त पहिरीं वचन ॾियो। रायॾास अजब मां एतिरो अविश्वास। बीजल, अव्हां ते त मगर पाण ते। रायॾास, ख़ैर जे तुंहिंजी अहिड़ी मर्ज़ी आहे त मां वचन थो ॾियां त तूं जेकी घुरंदे सो पाईंदे। माना रायॾास छा आहे, बीजल खे वचन ॾिनो, उनखां पोइ हुनजो सिर घुरियो त हिकदमि हू वाइड़ो थी वियो, पर उनखे उन सिर बि वढे ॾिनो। तॾहिं ई अॼु हीअ जेका आहे सोरठ जी जेका नाटक कला आहे या सोरठ जो जेका कहाणी आहे उहा फेमस थी आहे ऐं असीं उन्हनि खे यादि करे रहिया आहियूं। तॾहिं बीजल चयसि त पंहिंजे जिगर खे पथर बणायो। रायॾास, मुंहिंजो जिगर फौलाद जो ठहियलु आहे। बीजल, त ॿुध ओ सखी सरदार, मां तुंहिंजे सिर जो सुवाली आहियां। छा थो चएसि, मूंखे तुंहिंजो सिर खपे। रायॾास हैरानी विझ, छा चए, तोखे मुंहिंजे सिर जी घुर्ज आहे? बीजल, छो, छा? सिर जो सुवाल ॿुधी छिरकी विया रायॾास। न, मां वचन ॾेई चुको आहियां चारण, क्षत्रिय लाइ वचन जान खां बि वधीक थींदो आहे। पर बीजल, मूंखे सम्झ में नथो अचे त हीअ हॾ मास जो टुकड़ो वठी तूं छा कंदे? हीउ नासवंत शरीर त मिटीअ जो ठहियलु आहे ऐं आख़िर मिटीअ में ई मिलणो आहे। तूं का अहिड़ी वस्तु घुर जा तुंहिंजे कमु अचे। बीजल, ए ॾाता, मूं सिर जी सया आहे, मतिलबु मूंखे उनजी घुर्ज आहे, सो जे दान वठंदुसि त सिर जो, न त जीअं हथे ख़ाली आयो आहियां तीअं मोटी बि वेंदुसि। रायॾास, मगर ज़रा सोच त चारण, मुंहिंजे मौत खां पोइ जूनागढ़ जो कहिड़ो हाल थींदो ऐं सुहिणा साज़ींदड़ मतिलबु साज़ वॼाईंदड़ जेॾो स्नेह तोखे पंहिंजे साज़ सां आहे ओतिरो ई प्यार प्रजा खे पंहिंजे राजा सां आहे, सुहागण खे पंहिंजे सुहाग सां थींदो आहे। इहा रेफरेंस अथव, इनखे अंडरलाइन कजो। ऐं इहा जेका आहे तमामु घणा दफ़ा इम्तिहान में बि पुछी वई आहे। सोच चारण, जेकॾहिं को तुंहिंजो चंग खे भञी चूर चूर करे छॾे त हूं त तुंहिंजी कहिड़ी हालत थिए? बीजल, बसि सम्झियमि, हे सभु बहाना आहिनि। जेकॾहिं पहिरीं मालूम हुजे मां त हूं त भिखारीअ जियां अव्हां जे साम्हूं झोली न फैलायां हा। कावड़जी, नमस्कार महाराज, वञण जी थो करे। रायॾास, तरस चारण, तरस। बीजल, छा लाइ? रायॾास, छा पंहिंजो दान न वठंदे? बीजल, महाराज, दान ॾिबो आहे त खिल ख़ुशीअ सां, वॾीअ दिलि सां, ऐं न हिन तरह कुरकी ऐं दलीलबाज़ी करे। रायॾास, सच थो चईं चारण, ओहो मूंखां भारी भुल थी। सॾु थो करेसि रणधीर महाराज। रायॾास, वञ रणधीर, हिकु तेज़ चिमकंदड़ कटार खणी आओ। सोरठ राजा जी राणी जा परदे जे पुठियां बीह सभु ॻाल्हियूं ॿुधी रही आहे। सा कटार खणी अची रणधीर वापसि वञे थो। सोरठ, वठो हीअ कटार। रायॾास अजब विचां, केरु? सोरठ, तूं हिते छा लाइ? सोरठ, महाराज, मां पुछण आई आहियां त हे प्रभु छा थी रहियो आहे? रायॾास भरियल गले सां चए थो त सोरठ, तो जेकी सुपिनो ॾिठो हो सो अॼु सापिया बणिजी पियो आहे। माना उनजी ज़ाल जेका आहे सोरठ, उन सुपिनो ॾिठो हो त शायदि अहिड़ो हिकु ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं को जेको साज़ींदड़ मुंहिंजे सिर जो घुरजाऊ थींदो। सोरठ, स्वामी, मूं त पहिरीं ई तव्हांखे चितायो हो त हीउ संगीतकार अव्हांजो दुश्मन आहे, पर
पर अव्हां मुंहिंजी हिक न ॿुधी। राय ॾियासि, मगर हाणे छा थी सघंदो सोरठ, मां वचन ॾेई चुको आहियां। चएसि थो अॻियां त सोरठ, त छा अमी सचुपचु पंहिंजो सिर वढे ॾींदा? त तव्हां सचुपचु पंहिंजो सिर वढे ॾींदा? वचन ॾेई चुको आहियां त तव्हां सचुपचु पंहिंजो सिर वढे ॾींदा। अॻिते ॿुधाएसि थो त राय ॾियासि, हा सोरठ, ही त हिकिड़ो सिर अथमि, पर जे धड़ मथां 100 सिसियूं बि हुजनि हा त 100 ई हिन संगीतकार तव्हां सदिके करे छॾिया। छो जो पहिरियों वचन तव्हां सभिनी बि ॿुधे न, प्राण जाए रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। सोरठ, स्वामी अव्हां ते कहिड़ो जादू थी वियो आहे? छा अव्हां मूंखे ॾुहाग जो ॾुख ॾेई वेंदा? न, ईअं हरगिज़ न थींदो। बीजल खे चाढ़नि, तोखे जेको माल मता घुरिजे सो घुरी वठि, मगर मुंहिंजो सुहाग न छिन। ॾिस, मां राणी आहियां, पर तॾहिं बि बिखारण भरिजी तोखां पंहिंजे पतीअ जे प्राणनि जी भीख थी घुरां। झुकी पलांद पसारे दया कर, मूं ते दया कर। त उनखां पोइ कहिड़ो दृश्य थो थिए, बसि अॼु एतिरो ई। तव्हां एतिरो ध्यान सां पढ़िजो। कुझु डिफिकल्टी हुजे त तव्हां बेशक पुछिजो।